नाज़रीन, पीटीआई अॻवान शेख रशीद चयो आहे त मस्जिद नबवी में जेको कुझु थियो उहो न थियणु घुर्जे हा। ही दुनिया जे कंहिं बि मुल्क वेंदा त माण्हू गंदनि, बेज़नि ऐं टमाटनि सां इस्तक़बाल कंदा। ही असांखे सिलेक्टेड चवंदा हुआ, पर अॼु माण्हू हिननि खे सिलेक्टेड ऐं इम्पोर्टेड चई रहा आहिनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त मुल्क में हिन वक़्तु हिक ॿिए ख़िलाफ़ नफ़रत वारी सूरतहाल आहे। सियासी सूरतहाल खे ख़तरा दरपेश आहिनि। सियासत मां रिटायर्ड थियण वारो आहे, पर हिन वक़्तु इमरान ख़ान मुश्किल में आहे। साथ छॾण गद्दारी हूंदी। शेख रशीद जो चवणु आहे त हिन वक़्तु मुल्क में ख़ौफ़नाक सूरतहाल आहे। अहिड़ी सूरतहाल में ख़ामोश नथो वेही सघिजे। हर माण्हू इहो सम्झे थो त इमरान ख़ान सां ज़्यादती थी आहे। असांजो मुल्क जे कंहिं बि इदारे सां झेड़ो नाहे। नाज़रीन, असां तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं। पीटीआई अॻवान शेख रशीद चयो आहे त मस्जिद नबवी में जेको कुझु थियो उहो न थियणु घुर्जे हा। ही दुनिया जे कंहिं बि मुल्क में वेंदा त माण्हू गंदनि, बेज़नि ऐं टमाटनि सां इस्तक़बाल कंदा। ही असांखे सिलेक्टेड चवंदा हुआ, पर अॼु माण्हू हिननि खे सिलेक्टेड ऐं इम्पोर्टेड चई रहा आहिनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त मुल्क में हिन वक़्तु हिक ॿिए ख़िलाफ़ नफ़रत वारी सूरतहाल आहे। सियासी सूरतहाल खे ख़तरा दरपेश आहिनि। सियासत मां रिटायर्ड थियण वारो आहे, पर हिन वक़्तु इमरान ख़ान मुश्किल में आहे। साथ छॾण गद्दारी हूंदी। शेख रशीद जो चवणु आहे त हिन वक़्तु मुल्क में ख़ौफ़नाक सूरतहाल आहे। अहिड़ी सूरतहाल में ख़ामोश नथो वेही सघिजे। हर माण्हू इहो सम्झे थो त इमरान ख़ान सां ज़्यादती थी आहे। असांजो मुल्क जे कंहिं बि इदारे सां झेड़ो नाहे।